नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणियल नौजवान मोहसिन सफ़ी खत्री वारो मामलो SSP ठठो डॉक्टर इमरान खान, DSP हेडक्वार्टर ठठो जुमा खान पंवर ऐं SHO ठठो अमीर बख्श खोसो समेत मुतासिर नौजवान जे घर पहुची विया आहिनि। SSP ठठो डॉक्टर इमरान मुतासिर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री जे वारसनि सां मुलाक़ात करे खेनि इंसाफ़ जी ख़ातिरी कराई है। SSP जे मुतासिर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री जे वालिद महबूब अली खत्री केस जी फरियाद संदुसि चाचे मोइन आलम खत्री ऐं ॿियनि सां गॾिजाणी मुतासिर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री खे इंसाफ़ ॾियण लाइ संदुसि वारसनि पारां अॼु शाम जो रथियल एहतजाज SSP ठठो जे इंसाफ़ जी ख़ातिरी बाद मुलतवी कयो। ज़हनी मुतासिर नौजवान मोहसिन सां ओबाश क़िस्म जे नौजवान ग़लति हरकत करे ॾोह जो मुर्तकब थिया आहिनि, खेनि हर सूरत में सज़ा ॾियारी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।